दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हांखे बख़ूबी ॼाण आहे त पेटीएलएफ सिंध जे उस्तादनि जी निमाया ऐं निमाइंदा तनज़ीम आहे ऐं उन हमेशह पंहिंजा मसइला मर्दानगी ऐं मुड़सीअ सां हल कराया आहिनि। उस्तादनि जा मसइला लांग मार्च हाजी शफ़ी सठे का नई रवायत कान कई आहे। लांग मार्च हाजी अब्दुर्रहीम जतोई 1985 में मोरे खां कराची ताईं लांग मार्च करे उस्तादनि खे टीचर्स कोटा ॾियारी। हाजी शफ़ी सठे हाजी अब्दुर्रहीम जतोई जे लांग मार्च खां पोइ पेटीएलएफ अंदरि नई रवायतूं क़ाइमु कयूं आहिनि ऐं हुन सिंध जे खोड़ शहरनि खां वठी करे कराची ताईं पहिरें पंधु लांग मार्च कयो आहे। मर्द मुजाहिद आहे, हुनखे जसूं हुजे। तव्हां असां कुल उस्ताद पाण में भाउर आहियूं, हिक ॿिए जा सुठा दोस्त आहियूं। तव्हां नौजवान उस्ताद असांजा असासो आहियो, असांजा भाउर आहियो। तव्हांजे लाइ असां वटि हद खां वधीक इज़त आहे, मान मर्तबो आहे, उहो रहंदो। पर तव्हां नौजवान उस्तादनि वटि बि जेके असांजा जज़्बाती दोस्त मिंटनि थी था वञनि, उन्हनि वटि बि असां सीनियर दोस्तनि जे लाइ इज़त एतिराम हुजणु घुरिजे। बाक़ी हीउ जेको लांग मार्च आहे, तहरीकूं ईअं न आहिनि त जेको आहे सो हाजी शफ़ी सठे का तहरीक हलाई ऐं उन में को रिज़ल्ट न मिलियो। बाबा जेका दिसंबर में तहरीक हली उन में असांखे 3-4 कागज़ मिलिया, असांखे बायोमेट्रिक जो कागज़ बि मिलियो। तव्हां पेटीएलएफ जे पोएं रिकॉर्ड खे खणो। 25 अक्टूबर 2015 ते मां सिंध जो सदर हुउसि। पेटीएलएफ जी तारीख़ जो वॾे में वॾो एहतजाज थियो। रेड ज़ोन में पेटीएलएफ पहिरियों दफ़ो पहुती। असांजो कोऑर्डिनेटर मोहतरम साईं इंतज़ार शलगिरी साहिबु हुयो। उन वक़्तु बि मां इक़रार थो कयां त वॾे में वॾे एहतजाज जे बावजूदि बि असां को रिज़ल्ट हासिलु न करे सघियासीं। ईअं न आहे त को रिज़ल्ट मिले त उहा तारीख़ कामयाबु आहे। बाबा को रिज़ल्ट मिलंदो बि आहे, को रिज़ल्ट न मिलंदो बि आहे। अॻुवाण जे हथ में आहे कोशिशि करणु। रिज़ल्ट ॼण मुंहिंजे रब जे हथ मां। सरकार खोड़ दफ़ा रफ़ीक जरवार साहिब जो पीरियड हुजे, इंतज़ार साहिब जो पीरियड हुजे, देदड़ साहिब जो पीरियड हुजे, या तालबानी साहिब जो पीरियड हुजे, या अब्दुर्रहीम जतोई साहिब जो पीरियड हुजे, सरकार हमेशह उस्तादनि सां कॾहिं वाइदा करे फिरी बि वेंदी आहे ऐं तहरीकनि खे वरी रिव्यू बि कबो आहे। हाजी शफ़ी मोहम्मद सठे जेको ई लांग मार्च जो ऐलान कयो आहे, उन में जेके असांजा हमख़्याल दोस्त हुया, उन सभिनी खे विहारे हीअ गॾियल सभिनी दोस्तनि जे फ़ैसिले सां लांग मार्च जी हाजी शफ़ी सठे साहिबु शुरूआत कई आहे। बाक़ी ग़लति ॻाल्हियूं थियूं हलनि पियूं त सिकंदर जतोई, डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो ऐं अतीक रहमान सोलंगी ॿिया दोस्त हाजी शफ़ी सठे सां गॾु न आहिनि। इहा ग़लति ॻाल्हि आहे। हाजी शफ़ी सठे सां सभु दोस्त जेके हुन सां पहिरें ॾींहं खां वठी गॾु हुया, अॼु बि गॾु आहिनि, सुभाणे बि गॾु रहंदा ऐं इनशा अल्लाह ताला आख़िरी दम ताईं गॾु रहंदा। रहियो सुवाल त दोस्त चवनि था त हाजी शफ़ी सठियो साहिबु सुभाणे पंहिंजो पाण खे बीमारी जो ड्रामो कराए इते ई तहरीक ख़तमु कराईंदो। मां त चवां त असांजे लांग मार्च में जेके सभु दोस्त आहिनि, सभु असांजा अॻुवान आहिनि। सभिनी दोस्तनि जी एतिरी हैसियत आहे जेतिरी हाजी शफ़ी सठे साहिब जी असां वटि असांजे दोस्तनि में ऐं सिंध में हैसियत आहे। असांजे लाइ सभु दोस्त लाइक़ु एतिराम आहिनि। जेकॾहिं हाजी शफ़ी सठे साहिब जी तबियत नासाज़ थी थिए त मां कंहिं ज़ाती कम सां हिकु ॾींहुं 2 ॾींहं दोस्तनि खां मोकल वठी आयो, का ज़ाती मूंखे मसरूफ़ियत आहे। इन जो इहो पंहिंजो को दोस्त मक़सदु न कढे त को सिकंदर जेतिरो हाजी शफ़ी सठे सां गॾु न आहे। हाजी शफ़ी सठे खे तबियत नासाज़ जी ॿी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं बुखार आयो, मथे में सूरु आयो त तहरीक जी अॻुवाणी सिकंदर जतोई कंदो, तहरीक जी अॻुवाणी डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो कंदो। तहरीक खे पाए तकमील ताईं पहुचाईंदासीं। उस्तादनि जे मथां, उस्तादनि जी मुफ़ादनि जे लाइ ऐं तनज़ीम जे वसीतर मुफ़ादनि जे लाइ हाजी शफ़ी सठियो बि क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहे। अतीक रहमान बि क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहे। डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो बि क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहे। मोहम्मद मूसा बि क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहे। त सिकंदर जतोई बि क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहे। मूंखे अञा सुभाणे कमु आहे। इनशा अल्लाह ताला ॿिए ॾींहं खां आउं हाजी शफ़ी सठे सां कुल्ले में मिलाए 12 तारीख़ ताईं कराचीअ में एहतजाज खे, लांग मार्च खे जारी ऐं सारी रखंदासीं। दमाद में मस्तु कलंदर थींदी। मुंहिंजी नौजवान उस्तादनि खे, सभिनी भाउरनि खे, सभिनी साथियुनि खे गुज़ारिश आहे त हिते अॻुवाणी जी का बि ॻाल्हि कान्हे का। सभु उस्ताद आहियूं, सभु पाण में भाउर आहियूं, सभु हिक ॿिए जा वारिस आहियूं। अचो त 12 तारीख़ ते सभिनी फ़िरक़नि खे, सभिनी मुखालफ़तुनि खे, सभिनी इख़्तिलाफ़नि खे, सभिनी विषयनि खे ख़तमु करे
उस्ताद जे वसीतर मुफ़ादनि जे लाइ अचो त 12 तारीख़ ते उस्तादनि जे मुफ़ादनि जे लाइ 12 तारीख़ ते गॾिजी करे दमादम मस्तु कलंदर करे जेतिरा दोस्त वधि में वधि शरीक थींदा ओतिरो असांखे ताक़त हूंदी ऐं असां ताक़त जे बुनियाद ते उते कुझु न कुझु असां ॻाल्हाए सघंदासीं। सभिनी दोस्तनि खे हथ ॿधी गुज़ारिश थो कयां त को बि दोस्त फेसबुक वारी फायरिंग न करे, हर को फायरिंग बंदि करे। सभु दोस्त मुंहिंजे सिर जा साईं आहियो, सभु मुंहिंजा भाउर आहियो। असांजी कंहिंसां बि का अदावत कान्हे का, न को शर साहिब सां अदावत आहे, न को असांजी मरकज़ी भाॾी जे दोस्तनि सां अदावत आहे, न को सिंध जे कंहिं ॿिए दोस्त सां अदावत आहे। केटीअ खां कश्मीर ताईं, कमू शहीद खां कराची ताईं जेको बि असांजो प्राइमरी उस्तादु आहे असांजे सिर जो साईं आहे, असांजी अखियुनि जो नूर आहे। असांखे सभिनी जे लाइ इज़त आहे ऐं सभु हिक ॿिए जी इज़त कंदव, इन में इज़त आहे। तंहिंजे करे फेसबुक ते इहे पेटीएल जी इहे जेका तहरीक उस्तादनि जी हले थी उनखे हानियूं पहुचाइण लाइ मुख़्तलिफ़ के हुरबा के तरीक़ा अख़्तियार न कयो। अचो सभु विछा विसारे 12 तारीख़ ते सभु गॾु थी ताक़त जो मुज़ाहिरो करे सरकार खां उस्तादनि जा मसइला ठके ठोके हल करायूं ऐं असांजी जेसीं ताईं रत जो आख़िरी फुड़ो आहे असां 12 तारीख़ ते हर हाल में कोशिशि करे उस्तादनि जा मसइला हल कराईंदासीं। नौजवान दोस्तनि खे जेके 2001 खां असांजा हिन महिल ताईं 19 ताईं अपॉइंटमेंट थिया आहिनि या जेके असांजा हाणे नौजवान दोस्त अपॉइंटमेंट थिया आहिनि, सभिनी एजेंटाउनि ते असां पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड में रखियो आहिनि ऐं उन्हनि सभिनी नौजवान दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हां अचो, तव्हां ई असांजा वॾा आहियो, असां ई तव्हांजे पोयां हूंदासीं। तव्हांजो जेको हुकुम हूंदो असां उन हुकुम खे अखियुनि ते रखी क़ाबिल क़बूल कंदासीं। वरी बि दोस्तनि खे हथ ॿधी हीअ गुज़ारिश थो कयां उन्हनि जे दोस्त जी हैसियत में, उन्हनि जे नियाज़मत जी हैसियत में, उन्हनि जे ख़िदमतगार जी हैसियत में, उन्हनि जे भाउ जी हैसियत में त ख़ुदा जे वास्ते फेसबुक ते अची करे ॿियनि माण्हुनि खे न ॾेखारियो। असां में पाण में के इख़्तिलाफ़ आहिनि, के ॻाल्हियूं आहिनि, ईअं शो न छॾियो। जेका ॿोली ॻाल्हायो उहा ॿोली मौज़ब हुजे, उहा इख़लाक़ वारी हुजे, उहा प्यार वारी हुजे, उहा मोहबत वारी हुजे। इहा तूं करे ॻाल्हाइणु कंहिंजी का दिलि आज़ारी न कयो। मां सभिनी खे अपील थो कयां त 12 तारीख़ ते वधि में वधि सिंध जो उस्ताद कराची में पहुची करे इताद जो ॿधीअ जो सबूत ॾे। को बि दोस्त कंहिंजे ख़िलाफ़ न ॻाल्हाए। सभिनी दोस्तनि खे हथ ॿधी वरी बि अर्ज़ु थो कयां त फेसबुक जी ज़ीनत न बणिजो। बाक़ी असां जेके पाण में आहियूं टोटल उस्ताद जेके हाजी शफ़ी सटे सां सलाड़ियल आहियूं, टोटल सिंध असां पाण में हिक ॿिए सां गॾु आहियूं। असां कल्ह बि हाजी शफ़ी सटे सां गॾु हुयासीं, अॼु बि आहियूं, सुभाणे बि हूंदासीं। ज़ाती कमु आहे, इंशा अल्लाह ताला मां सुभाणे उन ज़ाती कम मां जेका मुंहिंजी पंहिंजी का मजबूरी आहे उन मां फारिग थी वेंदुसि। ॿिए ॾींहुं हाजी शफ़ी सटे सां कुल्ले में मिलाए कराचीअ जे हदनि में जेसीं ताईं असां 11 तारीख़ ते दाख़िल थींदासीं, गॾु दाख़िल हूंदासीं। असांजो जीअणु, असांजो मरणु कल्ह बि सिंध जे उस्ताद सां गॾु हुयो, अॼु बि सिंध जे उस्ताद सां गॾु आहे। तव्हांजी महिरबानी।